अगर सियासी पार्टियों के हू जेका मेहनत करे आहिनि उन्हनि खे एडॉप्ट त कनि, उनखे अपनाइनि त सही, उते तयारु करे ईंदा आहिनि। सो उहो बि असां वटि कोन थो थिए। त आऊं हिकिड़ी तव्हां सभिनी दोस्तनि खे, कुझु दोस्त हिते अहिड़ा वेठा आहिनि जेके एज ए फैसिलिटेटर असांजी मदद करे सघनि था। गुल मोहम्मद कलोड़ो साहब आहे, हसीब कान्हो आहे, जेके असां शायदि किथे चांहि बि अलाए पियारे सघूं या न पियारे सघूं। बाक़ी बाइज़त पहुचाइण, बाइज़त छॾणु, इहो असांजो कमु हूंदो। तव्हांजी हकारी मोहर हूंदी त असांजा ॿिया ग्रुप जॾहिं ठहंदा त एज ए सहूलियतकार, एज ए फैसिलिटेटर असांखे तव्हांजे मदद जी ज़रूरत हूंदी। शाबाश हुजे असांजे हिकिड़े साथी खे जेको साॻियो ई पाण पतोड़े पियो ऐं हिकु काफ़ी अरसे खां तालके सिंधड़ी जे अंदरि उन हिकिड़ा तमामु हू बि उन्हनि नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि लाइ कमु करे पियो। उन्हनि नौजवान ऐं उहे छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी ओसर में हुनजो हिकिड़ो इंतिहाई किरदारु आहे जेके मुख़्तलिफ़ ई उन वटि कोई डोनर वोनर कोन्हे। इहो पंहिंजो ई पाण में टको पैसो गॾु करे वॾा वॾा प्रोग्राम कनि था सिंधड़ी तालकनि जे पसकरदाई में, ऐं उते असांखे कुझु प्रोग्रामनि में वञण जो मौक़ो बि मिलियो आहे ऐं उनजो इहा जुस्तजू मुसलसल जारी आहे। हसीब कान्हो अचो तव्हां ॻाल्हायो। हसीब कान्हो ऐं पाण उस्ताद आहे, तइलीमी शोबे सां हुनजो तालुक़ु आहे, पर हिन जो महिनतूं सिंधड़ी तालके में ॾिसण जहिड़ियूं आहिनि। हसीब मेहरबानी। तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। अॼु तालीम जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे ऐं पूरी दुनिया तक़रीबन तालीम पिराए करे ॾाढी ॾाही थी वई आहे, पर असां जेके सिंधी आहियूं, आउं चवां थो त असां दुनिया खां अॻिते आहियूं। ॾाहा त असां अॼु खां 5000 साल पहिरीं हुआसीं। मोहन जे दड़े जा आसार ॿुधाइनि था असां लिखियल पढ़ियल घणो ई अॻे ई हुआसीं, पर हाणे जेको उन लिखण पढ़ण खां पोइ वारो जेको दौर आहे उन में उन जे लाइ सिंधी क़ौम जे लाइ वरी जोश मली आबादी जो हिकिड़ो चोसठो आहे त सुन हुए कान तो समात पाई, सुन हुए कान तो समात पाई, आंखें पथराई तो बसारत पाई, जब इल्म के खंगाल डाले सारे कुलजुम, तब जाके इरफान जहालत पाई। त हाणे जेको असां आऊं चवां थो त पाण वटि जेको दौर हले पियो इहो इरफान जहालत जो दौर आहे। हिकु तरीक़े सां उनजो तजुर्बो हिकिड़ो पंहिंजे ॻोठ खां ई ॾींदुसि त मुंहिंजे ॻोठ में तक़रीबन एकड़ खन में हिकिड़ी शानदार इमाम बारगाह आहे ऐं ख़ूबसूरत हिकिड़ी मस्जिद आहे, जंहिंखे ॻोठ जी हिकिड़ी बेऔलाद माई जेका आहे मालदार, उन पंहिंजा गह गठा ॾेई करे उनखे चयो आहे त इनखे अञा बि वधायो वञे, छाकाणि जो निमाज़ी जेके आहिनि से वधी विया ऐं उहे हर महरम में हिकिड़ो मौलवी साहब बि घुराईंदा आहिनि ॿाहिरां ऐं उहो 10 मजलिसूं बि पढ़ंदो आहे। ज़ाहिर आहे त साॻी स्टोरी उहा करबला जी रिपीट थींदी आहे, पर इमाम हुसैन जो पैगाम उन्हनि ताईं पहुचे थो ऐं पोइ उनखे बि पे कंदा आहिनि। त हिन साल जेको आहे सो महरम खां पहिरीं मूं पंहिंजे ॻोठणनि खे गुज़ारिश कई त असां सदाईं रुगो ॻाल्हियूं कंदा आहियूं, चाहे मज़हबी हुजे, असांजो मज़हब बि चवे थो त इल्मु पिरायो, ऐं उन ई असांजे ॻोठ में तव्हांखे ॿुधायां त जेको असांजो प्राइमरी स्कूल आहे उहो मतिलबु ईअं आहे ॼण आसार क़दीमा जो को अहिड़े क़िस्म जी का इमारत हुजे या को मीरनि जो को मुक़बरो हुजे पुराणो, त उहो खंडरात आहे बिल्कुलु। ॿार असांजा देवनि जे हेठियां पढ़नि था, पासे में वाटर आहे, थोरो थो पाणी उथले त उहो असांजो उस्ताद ऐं समूरियूं बेंचूं उहे पाणी जे हेठि अची थियूं वञनि। मूंखे यादि थो अचे त स्कूल में बेंचूं बि कोन हुयूं, ॿार सिरोटनि ते वेहंदा हुआ। पोइ उहो बि वरी साईं वाजिद थो यादि अचे त हिन हिकिड़े भेरे पोस्ट रखी त बाबा असां वटि हिकिड़ो कुझु जेके कुर्सियूं आहिनि
उहे सेकेंड हैंड जेकॾहिं कंहिंखे खपनि त पर मूं पंहिंजे स्कूल जूं तस्वीरूं साईं खे व्हाट्सअप कयूं। मूं चयो तव्हां ॾिसो ॿियनि जा बि तव्हांखे मौसूल थींदा रिप्लाई। पोइ मेरिट ते जेकॾहिं तव्हां सम्झो था त हिते ज़रूरत आहे त हिते बि आहे सही। पोइ साईं जेको आहे सो महिरबानी कई ऐं महिरबानी में उन में ॻोठ वारनि त बहरहाल उहो डासन जो जेको किरायो हो उन में बि मतिलबु मूं उहो 6 महीना उहो उगाइण जी कोशिशि कई पर तक़रीबन नाकाम रहियसि। त बहरहाल उहो एतिरी उनजी हालत हुई। पोइ गुज़रियल जेको महरम हो उन में मूं उन्हनि सभिनी ॻोठाणनि खे चयो त मुंहिंजो बाबा हिन भेरे पाण मजलिसूं कोन था ॿुधूं, हिन भेरे पाण इहे पैसा जेके आहिनि से तव्हां ॾियो मूंखे या तव्हां मां ई को खणी रखे। मूं उन्हनि जी हिकिड़ी लिस्ट ठाही तक़रीबन 1,80,000 रुपया मूं पाण समेत सभिनी ते जेके रखिया पैसा। मुंहिंजो त तव्हां इहे 1,80,000 इहे इन जी ज़िम्मेवारी को ॻोठाणो खणे ऐं उन खां पोइ 2 कमरनि जो स्कूल बाउंड्री वॉल सां वॉशरूम बाथरूम सां ऐं साइन बोर्ड सां उहो ज़िम्मो मुंहिंजो आहे। उन जे लाइ साईं चयो चंदे जो दौरु ख़तमु थियो आहे पर साईं मस्जिदनि जा चंदा अञा बि हलनि पिया। चवां थो त जेको आहे सो पहिरियनि तारीख़नि में बैंक जे अॻियां बि वेही रहंदुसि हिकिड़े स्कूल जो चंदो ज़रूरु कंदुसि। पर यकीन करियो त ॻोठ मां कंहिं बि न को हा कई न को हूं कई। हाणे सवाल हीअ आहे त ॻोठ उते को अणपढ़ियल कोन्हे। हिकिड़ो जेको मीरपुर खास जो असिस्टेंट रही वियो आहे कमिश्नर उहो असांजे कोर्स जो आहे ऐं उते तक़रीबन दर्जन खनि जेके आहिनि से गवर्नमेंट टीचर्स आहिनि। अहिड़े नमूने सां मतिलबु हाणे चवंदो इरफान जहालत जो दौरु इन करे आहे जो हिन खे जेको हिकिड़ो आम चयो थो वञे पढ़ियल लिखियल जाहिल। त हाणे पढ़ियल लिखियल जहालत जे ॼार में आहियूं असां। माण्हुनि खे सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे त ही तालीम आहे, ही अहम आहे, हीअ छोकिरियूं आहिनि हिननि खे पढ़णु घुरिजे, हीअ असां सभिनी खे पढ़णु घुरिजे, स्कूल असांजा बहितर हुजणु घुरिजनि ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि से माण्हुनि खे सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे ख़बर आहे पर हीअ इरफान जहालत जो दौरु आहे। हिन में ॻाल्हाइण खां वधीक असांखे कमु करण जी ज़रूरत आहे ऐं कमु असां वटि जाम सारा अहिड़ा मिसाल आहिनि जेके माण्हू कुझु अरसे ताईं कमु कनि था बल्कि ज़िंदगी जे आख़िरी हिसे ताईं कमु कनि था ऐं पोइ नेठ जेकॾहिं समाज खां मोट नथो ॾिए त हू मायूस थी था। हिकिड़ो नाकामीअ जो सबबु असांजो इहो बि आहे त असां मायूस थी था। असांखे इर्तिका जे बुनियाद ते ॾिसणो पवंदो त ही जंहिं ॼार में असां फाथल आहियूं ॾिसो का शइ का ठाहिणी हुजे त चवां थो ठाहिणु मुश्किल आहे। बिल्कुलु ठाहिणी हुजे सफ़ा आसान आहे पर कंहिं ॾठल शइ खे जेकॾहिं ॿीहर ठाहिणो हुजे त हू एतिरो आसान कोन्हे। असांजो जेको समाज आहे ही ॾठल समाज आहे। इनखे ठाहिण जे लाइ असां जूं उमिरियूं घुरिजनि, नस्लूं घुरिजनि इनखे संवारण जे लाइ। त हिकिड़ो त मायूस न आहे थियणो असांखे पंहिंजो कमु कंदे रहणो आहे ऐं इहो दर्स ॾींदे वञिणो आहे। ऐं उन खां पोइ जेको ईंदो ज़ाहिर आहे इन सां ई असां तब्दीली आणे सघूं था। ऐं ॿियो जेको असांजो जेको बुनियादी जंहिं शइ खे टच करण जी ज़रूरत आहे सा ही असांजे समाज जो सुठे में सुठो जेको फ़र्दु आहे जेकॾहिं उहो सिर्फ़ु पंहिंजे प्रोफेशन जी हद ताईं सचो आहे। जेकॾहिं आउं उस्ताद आहियां ऐं सुठो उस्ताद आहियां, जेकॾहिं आउं स्कूल वञा थो ऐं समाज जे लाइ हिकिड़ो रोल मॉडल आहियां, जेकॾहिं मूं इहो तय करे छॾियो त मुंहिंजी क्लास में 1-2 ॿार हूंदो या 10 ॿार हूंदा या 100 हूंदा, आउं वेंदुसि पढ़ाईंदुसि, हिकु हूंदो तॾहिं बि वेंदुसि, पंहिंजो पीरियड वठंदुसि, पंहिंजो सब्जेक्ट मुकमल कराईंदुसि। मुंहिंजो ॿारु सब्जेक्ट में जेकॾहिं सुठियूं मार्क्स खणे थो इट मीन्स असां जेको आहे सो आउं हिकिड़ो सुठो उस्तादु आहियां। चयो थो वञे असांखे त हिन स्कूल में बाबा जेकॾहिं मूं वटि 50 ॿार पढ़नि था उन्हनि मां को हिकिड़ो बि सुधरी वियो न त मुंहिंजी पघार हिलाव थी। पर आउं चवंदो जेकॾहिं हिकिड़ो बि उन्हनि मां न पढ़ियो त असांजी पघार हराम आहे। असांखे
जेको आहे सो ज़िम्मेवारी खां अॻिते अचणो पवंदो। असांखे मिशन ठाहिणो पवंदो, असांखे हिकिड़ो विज़न ॾियणो पवंदो सोसाइटीअ खे। जेकॾहिं असां पढ़ायूं था, इन जो असांखे सम्झणो पवंदो त सिर्फ़ु हिकिड़ो त पढ़ाइणो कोन्हे, ऐं जेकॾहिं जेके ॿार अचनि था उन्हनि खे असां केतिरे हद ताईं मोटिवेट करियूं था। मक़सदु जेकॾहिं मूं वटि 60 ॿार अचनि था त एज़ अ टीचर आउं चवंदो मुंहिंजो इहो हुजणु घुरिजे त ही ॿार जेके आहिनि से मुंहिंजा जेके 60 घरनि मां मूं वटि अचनि था, ऐं आउं हिननि खे वरी उन्हनि वापसि 60 घरनि में 15 ॻोठनि में मोकिलियां थो, त ही ॿार न, पर हिननि ॿारनि जे ज़रिए मूंखे उहे 60 घर, मूंखे उहे 15 ॻोठ सुधारणा। जॾहिं आउं इन हवाले सां सोचींदुसि, जॾहिं आउं पंहिंजे स्कूल जे बारे में एतिरे हद ताईं संजीदा थींदुसि, आउं स्कूल खे सिर्फ़ु हिकिड़ो इदारो न, हिकिड़ो आउं पंहिंजो बुनियादु सम्झां। आउं सम्झां त ही हिकिड़ो अहिड़ो कारखानो मुंहिंजे हथ में आहे जंहिंजे ज़रिए आउं समाज खे तब्दील कंदुसि। चवणु जाम आहे त पंहिंजो पैगम्बरी पेशो आहे, हीअं आहे हूअं आहे, पर उन जी जेका लवाज़मात आहिनि उन्हनि ते पूरो लहणु एतिरो आसान। त असां हिकिड़ो ऑफिसर आहे, उनखे बि सिर्फ़ु ड्यूटी न, हिकिड़ो ॻोठाणो आहे, उनखे बि सिर्फ़ु जस्ट पंहिंजो घर न, पर उन समूरे ॻोठ खे पंहिंजो सम्झणो पवंदो, ऐं हिकिड़ो मिशन सम्झी ज़िम्मेवारी खां अॻिते असांखे अॻिते निकिरणो पवंदो, ऐं हर ॿार खे पंहिंजो ॿार सम्झी, ऐं उहो किथे जो बि हुजे उनखे अॻिते आणणो पवंदो। त इहे जेके तरीक़ा आहिनि मुंहिंजे ख़्याल में, हिकिड़ो त असांखे मायूस न आहे थियणो, ऐं ॿियो त असांखे मिशन ठाहिणो आहे ज़िंदगीअ जो, त असांखे तब्दीली आणणी आहे। ही असांजो मक़सदु इहो आहे। असांजो मक़सदु सिर्फ़ु जेको आहे सो 2 वधू 2 4 करे ऐं वञी पैसा कढणु मशीन मां, इहो न आहे। तॾहिं असां, ऐं सिर्फ़ु उस्ताद न, सियासी वर्कर हुजे, समाज जो सोशल एक्टिविस्ट हुजे, सोसाइटी जे कहिड़े बि जेको आहे सो हुजे तरीक़े जो माण्हू, त उनखे अॻिते अचणो पवंदो। ऐं जेका तालीम जे हवाले सां, ऐं ख़ासि करे हिन भेरे जेको न्याणियूं पढ़ायो ऐं नसल संवारियो, सची पुछो त आउं जॾहिं हिते दाख़िल थियुसि ऐं मूं गुल खे बि चयो त मूं चयो त यार मूंखे त हैरत थी थिए जो ही हेतिरियूं सारियूं जेके आहिनि से असांजूं छोकिरियूं अॼु आउं ॾिसां पियो जेके असांजे हिन प्रोग्राम में शामिल, ऐं उन खां वधीक मूंखे अञा बि हैरानी थी, जो बल्कि ख़ुशी थी, जो हाणे असां इहो सम्झी चुका आहियूं त असांजा जेके ख़ासि महिमान आहिनि हीअ असांजो जेको बुनियादु आहिनि, असांजो यानी आउं सम्झां थो असांजो क़िबलो दुरुस्त आहे हाणे। त इहा हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असां जेको कमु करियूं उन में रिज़ल्ट ओरिएंटेड हुजूं। 8 जनवरी ते वरी साल गुज़री वेंदो, वरी 8 जनवरी ते ईंदासीं, मूंखे ख़बर न, मूं इहो सम्झो त रैली थींदी, ऐं वरी जॾहिं ॻाल्हि थी त सेमिनार थींदो, त मूं सोचियो त वरी साॻी जेका आहे असां हिक ॿिए जी लॿाड़ ॿुधंदासीं, हलिया ईंदासीं। पर हिते अची जेका ही तब्दीली ॾिठी त मूंखे ख़ुशी थी। आउं चवां थो जेका साईं चयो त ईंदड़ साल हिन खां वधीक असांजूं जेके भेनरूं आहिनि हूंदियूं, या छोकिरा बि, पर असांखे इहे न सोचणु घुरिजे त ही मर्द आहिनि या ही औरत आहिनि, असांखे इन खां बि अॻिते अचणो पवंदो। ही बिल्कुलु इहा लोअर क्लास आहिनि, ही शाह आहे, ही वॾो माण्हू